हाँ सुन चाची जी मुखे मुझी जाए थे अठल उन कुंड में जी जाए हाँ चाची ओ कुंड जको मुबारक मुखे ॾिनी तॾहिं थे चाची चयमि न त छॾ मुबारक के पाण ई पुॼंदी सांस आस्ते आस्ते अची वेंदो पेर ते तूं बस आराम कर न चाची कोन ईंदो पंहिंजे पेर ते तूं छॾे न अची अति आमना खुश था है ना हाँ अदी तू खुश आ ना हाँ और अदी खुश आ अदी वे हाँ अदी वे अदी पई इहो ही तो लंघियसि पए सोचाए न तो सां मिलंदी वञा तबियत ख़राब अथसि रखी रखी बेहोश थी वञे हाँ त चइबो अदी मां बि सही ॿुधो आहे न त छोकिरी ॾाढो बीमार आहे ख़बर माइटनि खे न पई तो वटि पहुची वई हाँ न त माण्हू भली चवनि रहमत पर आहियां रहमत आमना खे चवां हा अदी ईअं बा अदी आमना पुट ॿुढड़ो फ़क़ीर माण्हू आहे वॾी करामत अथसि असली अल्लाह अल्लाह दुनिया जहान जा जिन भूत अथसि में पोइ अदी कॾहिं कॾहिं उहे जिन भूत मूंखे बि का ख़बर ॾेई वेंदा आहिनि हाणे बि का ख़बर आंदो छा तो वटि तॾहिं त हेॾे लड़ियसि छोकिरीअ ते गैबात जो असर थई बुत विधल अथसि बुत बुत केरु विझंदसि बुत अदी इहो कमु अली रज़ा ई करे सघे थो अली रज़ा बुत विधो अथसि आओ अदी आमना इहो कमु अली रज़ा ई करे सघे थो माण्हू भली चवनि रहमत पर आहियां रहमत पर आहियां रहमत अदीअ खे चवां चङो हाणे मां हलाई थी पई तूं सोच इन ॻाल्हि खे माई रज़िया ॿुध न तूं चवंदा आहिनि त पकी मानी या नसीब तरजी मिटी छा लॻी मरी तो छा ॻाल्हि ॿुध तूं शादी न कंदीअ त मां मरी वेंदुमि तो पोइ जल्दी मरी वठ किथे क़बर न विलारजी वञई न ख़बर विलार जो सबबु मुंहिंजी कीअं विलारी त ख़बर मुंहिंजी तावीज़ हिकिड़ो बि जान ज़ाहिर आहे तुंहिंजी क़बर केरु विलारींदो कंहिंखे शौक़ आहे दोज़ख में वञण जो तूं न मूंसां शादी करी त दोज़ख मुंहिंजे लाइ जन्नत आहे वञी तो या ॾियां थाली निरण वारी तुंहिंजी थाली बि आहे अखियुनि ते जिस्म जेल हुयो बाक़ी जान जिगर रुगो तोखे पता की मतलब तो तू इज्जत सां न वेंदे ॻाल्हि ॿुधरंदी मुंहिंजा जिन भूत मदर थी मुंहिंजा राति न थींदी त ॿ जिन मशीन मां हिकु ॾींहं जो हलाईंदी त राति जो हलाईंदी सुञाणा थी तोखे ऐं तुंहिंजे जिननि खे बि ठग कंहिं जाइ जा निकिरे था हकू अलाहू जल तू जबार तू हिन बला खे ठार तू जल तू जबार तू रज़िया खे वार तू बुढल तुंहिंजी इहा मजाल मूंखे घर वेठे अची तो पिटी केॾो न मिठाण आहे तुंहिंजे में कावड़ में मंडा तोखे मौत कयो आहे भाया थी तरे था रज़िया ॾिस ॾुखी थींदी ॾाढी सोच मुंहिंजे लाइ हिन सभु जिन भूत वीचारा निंड पिया आहिनि जाॻिया सिधो चोॾे पचींदो पाणी खाओ अचनि तुंहिंजा जिन मां मुसलमान आहियां इंसान आहियां मुंहिंजो मालिक मौला ऐं वसीलो क़ुर आहे तुंहिंजे जिननि खां नथी रीजां वञी थो वञ न त दणो करे पाड़ो गॾु कंदीसांइ वञा थो हा जिन भूत बि सभु मोकिलींदोसांइ पर जिन भूतनि खां ज़ोर थी वेंदो त पाण मदद कंदुसि रस्तो रोराईंदोसांइ आपदा जो असर तोखे यादि नथो अचे यादि कर हुन ॻाल्हि खे हकू अलाहू वञा थो शरीर वाहे कोन हा इंसाफ़ थी वियो आहे मुंहिंजे लाइ
अधु को थिया पुट तू हिते आहीं पुफी तू हिते छा थी करीं? मां तोखे ॻोल्हींदी हिते अची पहुती आहियां। सोचुम तू जरूर बनी में ही हूंदे। सो तो मां आहियां पर हे असांजी ज़मीन ते हर कंहिं आयो आहे। अरे ये तू घर हल मां तोखे ॿुधायां थी। न पुफी मुंहिंजो घर कोन्हे। अली रज़ा छा थो चईं पुट तू अञा बि नाराज़ आहीं? न पुफी सही त चयो अथमि। छो ही असां तुंहिंजा न आहियूं? आयो पुफी। पोइ असांजो घर तुंहिंजो घर न आहे? न रिश्ता घरनि सां न फर्दनि सां हूंदा आहिनि। रिश्ता जुड़ी पवंदा आहिनि, जोड़बा न आहिनि। घर जोड़बा आहिनि। जॾहिं पंहिंजो घर जोड़ियां त पोइ चवां न त इहो मुंहिंजो पंहिंजो घर आहे। अली रज़ा के रिश्ता जोड़बा बि आहिनि। मूंखे मां जी जॻह ॾींदे न त हिकु नओं रिश्तो जुड़ी वेंदो। मां जी जॻह ते त तोखे सम्झां थो न पुफी। चईं छा थो? मां बि चईं थो ऐं हुनजे घर खे पंहिंजो बि नथो सम्झी या कहिड़ी सोच अथई अली रज़ा? न पुफी तू ग़लति थी सम्झी। अली औलाद समझे न समझे पर माउ पीउ लाइ औलाद डिघी नज़र हूंदा आहिनि। जॾहिं डिघी नज़र कटिजी पवंदी आहे न पुट पोइ औलाद खे एहसास थींदो आहे। ॾाहो ऐं चवईं थी ॾाहो थी पुट। अच्छा हलिया हलो हलिया हलिया। हाणे वेठी ॾिसजां भाॼाई त मां क्या छा थी। रुगो चवी थी करी त कुझु बि कोन थी। चवंदे चवंदे मारंगनि ते रखियल सखणी कुनीअ वांगुरु उभामी हारजी वेंदी आहे। पोइ भला मां क्या छा भाॼाई तूं ई ॿुधाए। तूं हीअं कर जो ठीकु आहे? हा ठीकु आहे। बज मिलंदे ई ईअं कंदसि। सुध पइजी वेंदई त सठ में केतिरी वीहूं थींदियूं आहिनि? सठ में 3 वीहूं हूंदियूं अथई। अम्मा शरीफ़ा इहा बि ख़बर न अथई। आई अथई कपर खोटण पंहिंजी पंहिंजी मुंहिंजी पाण त खोड़ीअ खे खत मारी पोइ मरंदी पंहिंजी छो तुंहिंजी कबर खोटण जे लाइ कानून कछा आई अथई। छा पियूं चओ छोकिरियूं? कुझु न असां चयो पिए त मासी मुरादी हिन उमिरि में बि ॾंडी ॾोड़ी लॻी पई आहे। अञा घणनि जा सिर खण। मां अॻे जा हूंदा खीर मखण खाधा सुठा। हा ख़बर आहे विलोड़ी ॾेई गीत ॾेई वेंदियूं। हा हा इहो बि कॾहिं कॾहिं उमिरि थी वेंदो। तॾहिं त हिन उमिरि में बि हरणी जहिड़ी लॻी पई आहे। अरे अम्मा शरीफ़ा शर्म कर। अच्छे मथे में बुखार कंदी छा? आई अदी मासड़ उहे बि वियो भले ॾे बाक़ी आहे मासी मुरादी अञा ताईं जवान जमान लॻी पई आहे। अमड़ चयमि न त खीर मखणनि जे करे हॾ सणबा आहिनि। तव्हां आयो जे चांहि पी पी पाण खे पूरो करे छॾियो अथव। 70 सालनि जी थियूं लॻो। पोइ मासी ॾे ख़बर ॻाल्हायूं इब्राहिम सां? अमड़ छा ॻाल्हाईंदोसि? कयूं तव्हांखे घोट माराई असांखे मिले सहरन ॻाइण जो मौक़ो। शरीफ़ा शर्म त तोखे सफ़ा कोन्हे वध न। मासी माफ़ कजांइ कयम। खैर आहे पर तुंहिंजा ये वार वधनि ई कोन था। मासी छॾ इन वारनि खे। तूं ॿुधा तुंहिंजो अचणु कीअं थियो? इहो रहमत खां मोकल वठण आई आहियां फित ॿधण शादीअ जी। पुट आसिफ जी शादी कयां कुबरा सां। मासी मुरादी कुबरा खे थी जिन वेठे वेठे लाइ छा थियो वञेसि? न सची कंहिं महिल जिन वठंदो अथसि त घर ई निकिरी वेंदी आहे ऐं वरी कंहिं महिल घर जे भातियुनि खे टुटा ॾेई मारींदी आहे। पन्हा पोइ आई सभु कीअं जीअरिया आयो? मासी ही ॿुढल भोपे जो घर आहे न जिन विड़ी विड़ी साणा थी वापसि हलिया वेंदा आहिनि। पर हिन जो जिन जेसिताईं तुंहिंजो साह न कढंदो न तेसिताईं हुनखे सब्र कोन ईंदो। अमड़ पोइ हक गाजल पीर गंज बख्श मस्त कलंदर शहबाज लाउद्दीन अय मां अय बेशर्मा बचाए मूंखे। हीअ मां छापी करे मूंखां अम्मा मूंखे छॾाए साहब अच कढे। अरे मां कीअं खैर कढे मुड़ी वञ फकीर। अरे मां मूंखे मुड़ी वञ खैर फकीर मुड़ी वञ। अरे थी हिन माई जो पैर गोरो हिन मुंहिंजा पंहिंजा लताड़िया आहिनि मां हिनखे न छॾींदुसि। अरे मां शरीफ़ा बचाए मूंखे मार थी। फकीर तोखे ढोई आहे गाजी शाह जी मस्त कलंदर थी लाओ थी ला लतीफ़ सरकार जी मासी मुरादी खे न मार फकीर छॾे लॻे फकीर। न मां हिनखे न छॾींदुसि मां हिनखे घर बि वञी घुटींदुसि। छॾीस फकीर न त मां सॼे थी ॿुढल फकीर खे। ॿुढल बि ईंदो त उहो बि घुटिजी वेंदो। मूंखे बचाई शरीफ़ा बचाए फकीर।
मां गई या बड़ी मुई चंगिया जवानी कर अंदर दी जल्दी कर के सी मत मासी मासी मुरादी उठो आशकर उठी तो यहाँ से साथे तो मुझे तो भागा रे मां। हाँ मासी हाँ वे पीरो जिन्न असल जिंदी न छदे। हाँ तो भलाते तो मासी कुबरा जो संग न खपे छा ये मां मुझे खत्म में पवे। कुबरा उठी कीअं भाॼाई मता न मने चई में हिक ॻाल्हि कई वरी ॿी ॻाल्हि भला इहा सोच वरी कीअं आई भाॼाई जेको तूं चवंदी उहो बि कंदसि पर ईअं सम्झ हींअर मूंखे जिन आहे। भाॼाई जेको तूं चवंदी उहो बि कंदसि पर ईअं सम्झ हींअर मूंखे जिन आहे। शुमाइला देर कई आ वही काटे हिन वक़्त ताईं वापस न पहुती आ। अस्पताल खां मालूम करे ॾिसां। हेलो तालका अस्पताल बाबा मां रिटायर्ड जमादार मोहम्मद इब्राहिम डॉक्टर शुमाइला जो पी थो ॻाल्हायां। डॉक्टर शुमाइला मतलब पुछणो आहे। जी 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 हिते न आई आहे पर छो रिस्की मोकल पर बाबा हितां त ड्यूटी चई निकिती आ। अच्छा हाँ बाबा मूंखे पतो हुअणु घुरिजे। चङो बाबा चङो माशाल्लाह माशाल्लाह माशाल्लाह। रिज़्की मोकल छो छाची ॻाल्हि अथई मूंखे छो न ॿुधाई। अचे त पुछांसि थो त ॻाल्हि छा आहे। बस जावे बैंक मैनेजर जे चवण जे मुताबिक सुभाणे कैश मुंहिंजे अकाउंट में जमा थी वेंदी। मां तोखे चेक ॾींदसि तूं मालिक मकान खे ॾेई छॾजांइ। जी मैडम पर पोइ बाक़ी रक़म त किस्तनि में वठण लाइ चयो अथई न। जी मैडम से बि करे वठ ॿियो तूं बधी रक़म ॾेई घर त कब्ज़े में कर न। सही बस हाणे त तोखे पंहिंजो घर थी वियो न। हाणे त असांजे मिलण में का रुकावट न आहे न। ठीकु आहे मैडम सही आहे। जल तू जबार तू आई भला डांस जल तू जबार तू स्वाली जाकर मेरा पार तू हक तू अल्लाह हक तू अल्लाह हक 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 हक। बाबा तुझे न भाव के गरो बुत पेला जंहिंखे ज़हरीलियूं सुयूं लॻल साईं फकी साईं पोइ हिन मुंहिंजे भाउ जी जिंद छॾायो न बाबा। बाबा बुत जेको आहे सो चौकुडी जे कब्रिस्तान में पुरियल आहे। अलाह पाड़ पटींदो हिन बुत विझण वारे जी एतिरो परे। हाँ बाबा 100 किलोमीटर परे हितां। फकी साईं इहो सभु कुझु तव्हांखे कंहिं ॿुधायो?
अरे बाबा मूसा भूत भर जलू आहिनि मुझो कारो इल्म कामिल आहे हाँ हक अला हक हु अला हक हु अला हक 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 जल तू जबार तू जल तू जबार तू आई बला के डार तू जल तू जबार तू सवालीअ जा कर बेड़ा पार तू हक हु अला हक हु अला हक हु अला हक 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 पोइ साईं हाणे छा थिए बाबा को नजरानो बजरानो ॾियो को पढ़ाई वढ़ाई कजे पोइ गॾिजी हलजे हली कब्रिस्तान मां बुत कढिजे जी फ़कीर साईं बाबा बस रुगो हेतिरो घटि में घटि नीरो नोट त ॾियो आहे अबा अंकई जो दौर आहे नज़राने जो अघु वधी वियो आहे बाबा तव्हांखे कहिड़ी ख़बर जिनाच ते बि ख़र्चु थींदो आहे ख़बर न हुई साईं ॿिए भेरे चङो ठीकु आहे हलो हाणे तव्हां हलो बसि उथो शाबस वञो वञो शाबस बाबा शाबस 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 जानू जी फ़कीर साईं ॿुधी न चौकुंडी वारे कब्रिस्तान में बुत पूरणो आहे साईं सम्झो त पूरजी वियो तव्हां 2 ॾींहंनि खां पोइ वञी खोटिजोसि ॻाल्हि ॿुध राति जो निकिरजांइ पाण सां गॾु खानूअ खे बि खणी वञजांइ ऐं वरी राति जो ई मोटिजांइ त साईं को जीअं ॾिसी न वठे न हा ऐं हा जॻह चङी तरह सां सुञाणे यादि करे अचिजो ईअं न त मंज़िला लताड़े हलूं उते हलूं त बुत लभे कोन खामखा ख़ाली हथे मोटी अचूं साईं अॻु में कॾहिं ईअं थियो आहे अॻे त बराबरि ईअं कोन थियो आहे पर हाणे बि ईअं न थिए चवण तूं वञी कम सां लॻ भला फ़कीर साईं भाड़ो त ॾियो न अरे बाबा सिजल थिए जेसिताईं तूं निकिरे न हितां सफ़र थिए त मूं वटि खां 2 रुपया वरिती वठजांइ न हाणे उथी बसि हल जी साईं हली पाओ हली पाओ हली हली जल जलाल जल तू जलाल जल तू जबार आई बला के तार जल तू जबार आई बला के तार जल तू जबार अबा बुढ़ा अमा तुम यहाँ छा अरे अबा बेस्ती विसारे अचे हिते घर ठाहे वेठो आ उतारे में अमा इब्राहिम जो ख़र्च भी त कढणो आहे न बेस्ती वरी काथे विसारी थम इन मास्तरी हामिद सां पार्टी पुजन से हिकड़े तावीज़ जो मेहमान थई अबा आपदा वठजी वई थई सफा बेहाल आ पोइ बुत जो न चई वेंदे मुबारक वारनि खे चयो थमे रुगो तू तैयारी करे घुमाए थी लायाने पई माण्हू चवनि ज़हमत पर आया रहमत देखे चवा अमा बुत वरी पियल थसी चौकुंडी वारे कब्रिस्तान में अली रज़ा जो थसी ये बिन्ही तरफन दे हुलाए छॾे बिन्ही तरफन दे हा माई हाजरा वट में त मुबारक वट बस तू आजो हुलाइणो कम मोजो इए समझो त छॼ हथ में वारण जी रुगो देरा माण्हू चवनि भली सहमत पर आया रहमत अबे खे चवा तुंहिंजे करे त किला कायम अथव अमा अबा शुरफा के कढ बुडल घर मां न अमा हेकर तरस छो केस खत्म थे त पोइ न त बयान ॾेई अंदर कराए छॾींदी सियाणू आहे बुडल सियाणू आ बाक़ी बुढल डालो आहे मुंहिंजो अमा हा पुट कंजो माण्हू भली चवनि में ज़हमत पर आया रहमत अबे खे चवा तूं हाणे हल त मां चिलो काटिया चङो अबा हाणे मां हलाए थी पई जल तू जबार आई बला कितार जल तू जबार आई बला कितार जल तू जबार आई बला कितार बिदा पुट
बढुक खीर था पी न चाची पुट पी उठी रात खां कुछ न खाधो थी ॾाही थी अबदा ॾाही थी न त बुख में पाह थी वेंदी पाह थियण ॾे चाची इहा हयाती कहिड़े कम जी न चओ ईअं पुट मुंहिंजे करे बस सुठो त उथ पुट अम्मा ही छा तुझे हथ में खीर अब्बा हिन अभागी लाइ काढ़े आई आहियां नांगण खे थी खीर पीआरी हिन करे मूंखे ॾे खीर अरे हयाधार रात खां वठी कुछ न खाधो अथसि मरण ई पुठियां पियो आहिसि छा अम्मा अञा त जीअरी आ तूं थी चई त मरी वेंदी अरे रहमदार पुट रहमदार बाबू नानी मूंखे ॾे खीर तोखे ॾियां खीर त तूं हुनखे खीर पीआरी चङो प्यारी खीर हा अचे वठ प्यारी सी खीर नांगण खे खीर थी पिए नांगण पुट अम्मा बयान ॾियण खां अॻु जेका शइ चई मैं साथ करे ॾे न अम्मा मां तोखे उहा शइ न आणे ॾींदसि अम्मा तूं मुंहिंजो इहो कम बि न कंदी ऐं मां तोखे ज़हर जी पुड़ी आणे ॾियां त तूं पाण खे मारे छॾी मां पाण थोरी मारींदसि मां त हिन मोए मंडे ॿुढे खे ॾींदसि हाणे मूंखे कहिड़ी ख़बर ताला कंहिंजे लाइ जी घुराई कसम सां अम्मा अम्मा नाई चरी न थी मां तुंहिंजो इहो कमु न कंदसि बसि त पोइ ठीकु आहे सम्झ त तुंहिंजी शिफ़ा तुंहिंजे लाइ मरी वई मां पाण ई किथां न किथां करे वठंदसि छोकिरी छा आहे चरी थी अची छिकी खाम पाण खे मारे छॾींदसि रिश्तनि जी आज़माइश में पुरस्कार तां गुज़री रहियो आहियां मेरू तेरो बिछड़ा तो तू तो ज़रूर पर हामिद मुंह में कब कमी हुजे भी न सजा मिले न इहा ई त मुसीबत आहे मेरू ना करदा गुनाहनि जो नज़लो तो ते केरे नथो सघां पर शरीफ़ा सां थियल ज़्यादती बि त नथो विसारे सघां न बुढ़ो आहे त अदो पर न त सोच न समझ उनखे केरु समझाए मां सम्झाईंदोमांसि पोइ सुख जो साह खणंदुसि पर तू फिकुर न कर गलती न कर अम्मा जी ॻाल्हि ज़हन ते न आण हा पुट मारो के कहिड़ी गलती पंहिंजे वार सां आहे बस खंभ खोलियो पंहिंजे खंभनि में लिकायो वेठो अथसि बाक़ी भाग त मुंहिंजा ऐं शरीफ़ा जा फिट अम्मा मुंहिंजी ॻाल्हि त ॿुध न अञा ॿुधण लाइ कुझु रहियो आहे छा वॾड़ा सच चई विया अला औलाद ॾे त सालिया करे अम्मा थियो मूंखे छा में सालिया न आहियां अरे इहो बि मां ॿुधाए मां जो अंदरि अहिड़ो रधो पियो आहे ऐं तूं पुछी कोन थो अहिड़ो माट जहिड़ी अम्मा छा कुझु आहे ॿुधाए न अरे केतिरा भेड़ा ॿुधाया त इहो शरीफ़ा सां ज़ुल्म करे मुंहिंजा जहिड़ा जलाया अथव तीअं तूं बि कुझु कर
त जे ज़हमत के ख़बर पवे त पढ़ाइण जाइण सां ईअं न कजे। पर मां हिन जो कहिड़ो कसूर आहे? त मुंहिंजी बचड़ीअ कहिड़ा ॾोह कया आहिनि? हाँ तूं ॿुधाए ॻाल्हि थो करे। अरे को अकुल धार त सम्झ धार, छो पंहिंजी क़यामत तारी करी। वयल शइ वापस कीअं ईंदी? करणी पवंदी रज़िया, कंहिं नमूने। वयल वक्त मोटियो जो आबदा तो लाइ हाणे मोटिंदी। मोटाईंदो सांस। अजायो ज़िद चङो नाहे अली। त पोइ तुंहिंजी मर्ज़ी आहे त मां आबदा खां सवाइ अधूरी ज़िंदगी गुज़ारे छॾियां? ॿुधाए छो मूंते नज़र कान थी पवई छो? मां तुंहिंजी ज़िंदगी अधूरी करे सघां थी अली। आबदा जी खोट को बि कोन भरे सघंदो रज़िया। कोशिश कंदसि अली, आबदा जी जगह ॾेई त ॾिस। आबदा जो हाल भरण में का कसर न छॾींदसि। न रज़िया, जागंदे जा ख्वाब ॾिसण सियाणे माण्हू जो कमु नाहे। मैडम तव्हां मूंखे हिते वठी छॾियो। अचु जावेद, घबराई छो थो? मैडम मां तूं अच अॻियां अच। माला अची वई है? जी अबू मां अची वई आहियां। मैडम मां चवां थो तव्हां खां मूंखे ज़िद कयो मां हलां। चङो तूं हल भले, मां पाणी प्रेस कयां। शुमाइला किथे वई है? छो अबू? ये मुझे सवाल जो जवाब ना है। मुझे सवाल जो भी तो इहो जवाब नाहे अबू। इन मतलब आहे त तो गोशा कढण शुरू कया। गोशा? मां को बूटो या वण त न आहियां अबू जो गोशा कढण शुरू कया अथम। यानी त तुंहिंजो मथो बि फिरी वियो आहे। अखियूं अखियुनि में मिलाए थी ॻाल्हाए ऐं हुॾियूं ॾियण सिखी वई। गफलत जी बि सिध पवे न अबू। देर छो कई अथई? अकाउंट्स ऑफिस वई हुयसि। छो? पे स्लिप लाइ। इन कंपाउंडर सां गॾु? न वञा छा जावेद सां। छड़ी छा थी? इन कंपाउंडर सां वठी थी घुमंदी? छा थी पियो अबू? वरी चङी थी छा थी पियो? गैर मर्द खां छो आहे घुमी थी ऐं वरी मथां थी चई छा थी पियो? हिकु त डॉक्टर सां को बि माण्हू धारियो न हूंदो आहे। हर माण्हू पंहिंजो हूंदो आहे। ऐं ॿियो त तव्हांखे पघार जी गणती करणु खपे, मुंहिंजी न। शुमाइला तव्हीं मुंहिंजी गणती करण बजाए कुबरा जी गणप करो। शुमाइला मां चवां थो मूंखे पाणीअ मां न कढ पाणीअ मां। इन करे तव्हांखे पाणीअ मां थी कढां त किथे गोतो न अची वञेव। वॾी उमिरि जा आहियो, मथां गोते खां पोइ ॿीहर सही ॾींहं न अची सघो। ऐं हाणे तव्हां पुलिस में न आहियो, रिटायर थी चुका आहियो ऐं इहा पुलिस वारी घर में न हलंदी। हल हल, पुलिस वारी घर में न हलंदी, घर मुंहिंजो आहे। अच्छा तो माना त शुमाइला मां हथ उड़ाइण लॻी आहे। हिन जो को बिल्लो करणो पवंदो। पर न न ड्राइवर न, लोग लखां पवंदी त मां खे लखां। निमखागी कहीं जाएगी, कहती है तो घर में पैर पातो सही। न हुचे तो शुरू थी भैया। अञा वेठी थी पड़ करे पई। मां चवाई थी मुसा मथो न हणी कर खणो। चाची ने माथी मथो हणो। ये जो तो रहमत थी, घट में रात जो तो रहमत थी। सज मसल तो है। ते खणी लुड़ शुरू कयो थई। माथी लोड़ाना, हां? माल थी लोड़ाना। शर्म न पई, हया न पई। घटन में भी कचहरियों करे पई हो न तो सोचाई। कचहरियों कैसा कहे तुम भी घटन में कचहरियों? खुदा कर चाची। तो कोई मीन वसे ही डुकर खत्म थिए। पाक की परजे पई। हिन जी मूंखे ख़बर ई कान्हे का। अच्छा दे मुझे उठण पड़े। तो माफी लुटी को मत खाया। हाँ इहो आहे छा जो कंहिं तरीक़ो करवा के या कभी मूंखे ॿुधायो नहीं। अरे बाबा तो को न आहे। इहा हिकड़ी त खबरी आहे। खबर त पड़ पुड़िया में। अरे बाबा कहिड़ी खबर पई? मारो चवनि सब अरे चाची मूंखे इहो त ॿुधाए केरु में कचहरी करे के साथी करे मुंहिंजी गैस के न ललकार ॾिठो।
अरे वाले ठायो तो जड़ा बाड़े ना जबर मारू जना तमनु घर दी चार ट्रपी कोन वजने हां शरीफ फांसी के रेसा भी कचहरी मानू था बेवरी के जले हुई ठीक है बस 20 जमाने को हाथ होई असली भले कोने से तो रोज पे बर्बाद करे अरे मां चवाई थी पई तेरे डॉक्टर क्लोज तो करके मारो चल पुलिस पर हां चुप पे कर याद रे साल नहीं मैं मारा तो मत करे वाली तो पानी बस बाकी तू खंडो खाई और मिठो दी गालाई जीवन चाची आम नजी थी मारिया नत छा करिया छे बुधाया मखे छा करिया चाची या वहां में तो गाना है न तो ने घोड़े पटे सो कुकड़ा के खा रहा है यो कम असर न कहीं हां जवाना में जहर खा रहा है सके मारे दिया साथे मैं खुद नहीं सोच वाली मैं खुद नहीं रोई की थी अम्मा मेरू केड़ी खता जी सजा पी लोड़ी बुधाई जी अम्मा एतबार कंदे अम्मा मां तो एतबार न कंदस तो कयामत भी जाएंगे चलो हेडिस अम्मा ये तो जहर हां बस जहर ये तो ओच तो आऊं वही आ रंधणे में उते जे साथ वो बोरे जी भाजी रे विधाई थे ना ना मां मेरू ये नहीं करे सके ॿियो केरु अथसि हिन घर में दुश्मन असां ॿ ॼणा आहियूं असांखे मारण ते चाहिए अब सुबुह जो ॾिसूं ॿई क्या पिया हुजूं मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं करे मुड़ुस खे पहिरीं चई ऐं हाणे ख़बर पवंदसि त खतीजा कहिड़ो खेल कयो आहे हा अम्मा मानी खड़ी है छा तुंहिंजे लाइ हाणे त ठरी वई हूंदी न भली अचे त पोइ खावां थी के अली रज़ा हाँ हाँ अली रज़ा अम्मा सोमयाणी थी वई आहे अञा ताईं न आयो आहे मूंखे लॻे थो हाणे कोन ईंदो न न छो न ईंदो अलाह कंदो मुंहिंजो बचड़ो ख़ैर सां ईंदो ज़रूर ईंदो अम्मा मानीअ जो सवाद ई हलियो वेंदो हाय हुए वरी असांजे हयात में कहिड़ो सवाद रहियो आहे रज़िया पर अम्मा पेट जे दोज़ख खे ठारणो त पवे थो न हाँ पुट ठारबुसि जे न ठरियो त बि माशाअल्लाह पर तोखे बुख लगे तू तो वही मानी खा न अली रज़ा लाइ रुगो तू परेशान आहीं समझींदी मां न आहियां छा अली रज़ा मुंहिंजो पंहिंजो न आहे छा आहे तॾहिं त चवाई थी त ठापुर में अचे हिकड़ी चट्टी भरे तंग कयो अथऊं वरी अची बिगड़ियो आहे आपदा जे करे अम्मा चटीअ बि न मारियो रुगो संदसि सिर जो ख़ैर हुजे शल असांजो को ख्याल पवे समा चरी छोकरी अली रज़ा खे असांजो ख्याल आहे ख्याल न पर भाई भी ॾाढो थो मुंहिंजो बचड़ो जेको आहे सो जज़्बात घणो बिस्मिल्लाह अची वे पुट मानी खा पुट खणी जा ना ना के बुख काटे छो पुट
मैं गिला खड़ी खा न पुफी बुख काने अली थोड़ी मानी खाई आ न मंझंदि बि कान खाधी हूंदई बुख ते निंड बि न ईंदई चयमि न बुख काने ही है पर हाँ पानी जो डुक पींदा हा हा खोड़ पानी पंहिंजे पुट लाइ रज़िया तूं वञ मारोट लाइ पाणी खणी अच ऐं आउं पंहिंजे पुट लाइ गरम गरम मानी खणी थी अचां अच तूं हिते वेही आराम कर हलिया पुट हलिया आईंदा ये न कजां छो छोकिरी आई तॾहिं रज़िया तू लोहे मां निकिरंदी थी वती मां त घरां ई न निकिती आहियां तूं लोहे जी ॻाल्हि थो करीं ॾिस रज़िया मूंखे तंग न कर भली ॿियो को तंग करे मूंखे मेरी अख विझे मुंह में केरु थो तंग करे तोखे हाँ केरु थो मेरी नज़र विझे तूं कर ठरी वेही दिल जा हाल ॿुधी त ॿुधायई न रज़िया ॿुधाए केरु थो तंग करे तोखे त टंगू कयांसि टोटा ओहो अली छॾ इन ॻाल्हि खे सुभाणे ॿुधाईंदीसांइ रज़िया मूंखे निंड कान ईंदी सही ॿुधाए छा ॻाल्हि अली मिंट थी कयां हींअर इन ॻाल्हि खे छॾ ऐं असांखे अकेलो छॾे न वेंदो कर पंहिंजो नंग नामूस सम्झी घर में रहंदो कर ठीकु आहे पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झी छॾ मुबारक जी मुंडी मलोटंदड़ मां पंहिंजो नंग नामूस थो सम्झां छो पुट मुबारक छिड़ी छा चाची न रुगो छिड़ी पर बांख छने खट तबला छिड़ी अయ్య मां त तंग अची वई आहियां इन नामुराद मुबारक मां चाची तू बुधा मां छा करियां केॾा वञा चाची विसारा त मां पंहिंजा बि कोन आहिनि पर दुश्मन मां भारत खे बि नथी सम्झां उथ पुट उथ हली खट ते सुन न चाची मूंखे छॾे ॾे मूंखे हिते ई रहण ॾे चाची हिकु त दिलि करे थी त झंग मूं करियां ॿीहर हिन घर जो ऐं पंहिंजे कुंभ जो ख़्यालु ईंदे पाण ते भले छॾियां इहे न सोच पुट उथ उथ धीअ न चाची न
लगे तो तुझो दिमाग सही करणो पवंदो। चुप कर। आधी रात जो नवी फिल्म मुझो बात ओले पासे न हलियो वञे। अरे नंग नामूस जो नथो सोची, पर तो वट नंग नामूस वारो लक्षण आहे ई कोन त सोचींदे कीअं? मम्मा तू टंग छो थी वञे, छो थी जो पासो खणे? इन करे जो मूं वटि लॼ ई लक्षण आहे। माठ वञी सुम, आधी रात जो तमाशो न बनाए। अड़जी वियो तो जड़ी मां अड़जी त मां वई आहियां तो मां घणो घणो कंदे न त ॿई मूं ॾींदुसीं। बंदूक हिकिड़ी हिकिड़ो ई कार तो ॿिनी लाइ काफ़ी आहे। बंदूक तो हाणे अरे फाथी आया अची तुंहिंजे न पोड़ाटीअ मां इछल ॿेड़ी बने लॻन ई नफ़रत ऐं दुश्मनीअ में माउ जी साने बि विञाए वेठो आहीं। ॿाहिरि थी निकिरो, अड़जी वियो आहे मोमो तव्हां सभु। भैया अरे दंदड़ के लथस जेका करे जेब से भी मिली तो। जी डॉक्टर साहब दंदड़ जो तो गुर्जेस जल्दी निकल कर बैठे स्कूल के दे खण तू छो खणी आई रे? अन्या कावड़े लाई रात का कावा न पिए थे। मूं छा चयो माई? शक न कर, पक के तू शक ते चई। ॾिस हामिद यकीन कर मुझे, तो जेको कम कयो आहे तुन जी का तोती न आहे। कम कयो ही ना है तो तलाक की न मूं कूड़ हयो हो ऐं नाटक कयो हो ऐं माई त ॾिसो असां तव्हांखे का करे कान थी पवे। चाची चाची खुदा जो को खौफ करियो। चाचा चाची मूंखे ऐं जेका मुंहिंजे बचड़े जी सॼण न आहे उहा मुंहिंजी सॼण थींदी। असल ते डरे थी त छात्री करे न कूड़ न थींदी, ॿियो कमु न कजे। हा चाची यकीन चाची मुझे रहम कर चाची। जमाए मेरू कर तू मुझे पुत ते माको चढ़ने तो सुबह सदर सेट जी न वही अमर थर तक में मुझे चांद तबिया त टूटे ते वजा। हाज़िर मुझा बाप और अच्छा है सबको वजाए। माण्हू भली चवनि रहमत पर आहियां रहमत अमल खे चवां। अल्लाह मथो तो फटे चक्कर था अचनि बारो के का टिकी फोटो का दवा दियो मुझे सिर वियो। छोरी ये मथे के भींडी बधी घट लायूं वेठी आ छो? चाची रात खां वठी मथे में शदीद सूर आहे। अरे हाणे साह न निकरई पाणे सूर लही वेंदी बंदि करे इहे दम कुबरा वेचारीअ खे अलाए छा थी वियो आहे। पंहिंजे जो ढुक खणी वञा छोकिरो ॿुढल वेठो तो मथो पढ़ेसि पाणी पढ़ी ॾेसि त उहो बि पीआरियासि। चलो तो सां बि ईअं थिए चाची। हा हा काओ से पान पटई पेटे थी पई मूंखे। माण्हू भली चवनि सहमत पर अञा रहमत तोखे छा चवां पंहिंजो पाण खे चवां। जल तू जवार तू भाई भला घटार तू जल तू जवार तू बुढ़ा जाकर बेड़ा पार तू। हकला 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 हक 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 अब हमारो कर से प्यालो प्यारे से बकरे से दो दी जला प्यालो पी तरह से ये नाश न करे चले आजे छोकरी जान न चली थी था। हटे हट बुढ़ा पापा दादा निकड़ी पेड़ पसाने कोर पड़ती बनी। अम्मा ये जिम तो मुखे सुझाने तो पर मां तो कोन तो सुझाना तो अरे किथा जो ही तू आ छरी जाने न्याणी जी न डंडो खणी अड़ी पंज कड़े तो जाए जो वरी के नालो ही ना वड़े मुखे के नजर पड़ी अब बुढ़ो पड़े से को कारो लुम पड़े से। अम्मा घणी पढ़ा तो पर मुखे तो वठी कोन दे मां के शर्त दे वेंदोस। बुधाए बुधाए फकीर मुझे बुढ़ा पुट पूरो कंदो शर्त बुधाए। मुखे के डॉक्टरियाणी पड़े पीजे निड़िए रत प्यारे लाल दी वही ज्यादा करायो न फकीर पेरियो शर्त न बाकी पायो शर्त मुझे बुढ़ो जरूर पूरो कंदो हाणे जो हाणे। अम्मा चरी ही तो डॉक्टर शुमाल है जे पी इब्राहिम जी गाल जी करे न बाबा इब्राहिम निड़िए रत काढ हाणी दासे फकीर तो भी असां लाइ बे घटड़े न ठा नो शर्त हाल पूरो तक चलो मां छॾे ने गाल के इब्राहिम ने निड़ी रत को वो पांजो आ ये मुखे पर डंडो खणी दे त मां ने के अहिड़ा टोड़िया एड़ा जिन डंडन का सवा कोन निकरदा आहिनि।
नाड़े अबा न ये न कजाए अबा ॾाढे संभली पवंदी बचड़ी अबा इहो सरोज कराए जासी न मां अहिड़ा जिन डंडन खां सवा समत ई न ॾींदा आहिनि ही वरी ॿुधल पोइ पैसा करे मश्करी वठो ठीकु आहे हिकु रुपया बियाट वरी ईंदुसि मां हक़ मुर्शिद लतीफ़ अबा पीआरियांसि वरी न फिरी वञे अमा पीआरियांसि डंडन जो ॿुधी त जिन सिधो थियो आहे मां पीअणो में पढ़ांसि वठी पीआरियांसि हक़ वाला हक़ वाला हक़ वाला हक़ 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 पीआरियांसि छोरा जिन जे पैदा थिया रंग रूट ॿुधण सां था कनि पिया भोगर अबा ॿुधल हाणे माण्हू त कयो पर जिन बि चवंदा रहमत पर रहमत ॿिए खे चवां मासी आमना नालो अथई न जी ये आबिदा है बाज़ार त कुछ भी कोन अथसि बस थोड़ो टेंशन अथसि ये वरी छा आहे मां माना ज़हनी दबाव मां वरी बि न सम्झियसि हिनखे आराम जी ज़रूरत आहे न त चरी थी पवंदी त पोइ का दवा लिखी त ॾियांव वठी खारायो वो खप कोने दवा जो पानी ठीक थी वेंदी चओ छा था छा बि थिए आई त हिते जी डॉक्टर न लाइजो न त डॉक्टर बि सरी वेंदव चरियो त ही थियो आहे वञी वाड़ियोसि अस्पताल जेके दिमाग़ी वार्ड में हा मां चरियो थी पियो आहे न गिदू बदर मां छुटी आयो आहे मां चरियो आहे खण हे पंहिंजा टीन चपड़ खण हा मां पाणी वञां थी चङो हल त हाणे हिन गाटे में मुक टिप टिप कंदी त भॻी आहे अमा मूं तोखे मना कयो त हिनजो इलाज न कराइजांइ पोइ छो वठी आई डॉक्टर अड़ी खे यार हिन गुगदा मुंहिंजी पार त अथई हिनखे ज़ुल्म जे में न मारजा मुंहिंजो मौला मूंखे क़ब्र बि जाइ न ॾींदी बख़्श कर हिनखे या अल्लाह तूं हिनखे बख़्श कर मुंहिंजूं ख़ताऊं माफ़ कर मुंहिंजा मौला माफ़ कर हा तुंहिंजूं ख़ताऊं माफ़ थींदियूं हिनखे बि बख़्श थींदो तव्हां मूंखे बख़्श कयो ही गॾु मिटी मचाए जानो हुकुम करे छॾी बा फकीर साईं हुकुम थी वियो तव्हां हुकुम कयो ऐं कमु न थियो ऐं जंत्री छा की फकीर साईं उहा सुबुह खां वठी अची जंत्री ज़रूर खपंदी आहे बा जी बाबा अच्छा इब्राहिम अच्छा अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वेही रहो तुम्हारा चेले में सूर दिया बस मेरा पोड़ा थी आयो बोला ॿुध न को पैसा वापस कई न क्यों हम हचा वधाई बाक़ी ॿियो छा कयो तुरस ताईं यार इब्राहिम मां पाण हचा में अची वियो आहियां वो पैसा घटि कठा थिया आहिनि ॾियां केतिरा थिया आहिनि बसि 2000 खनि थिया आहिनि 22,000 2,000 कठा थिया आहिनि तूं ॾींदो पियो मां न पटीअ ते खपनि पटीअ ते नथा थियनि हा नथा थियनि पोइ हिकिड़ी शर्त आहे हा ॿुधाए माइती कढी त माफ़ अथई ॻाल्हि ॿुध कुबरा खे जिन थी पियो माइटी कीअं कढी तुसि जिन थी पियो अथसि जिन मां पाण कढंदोमांसि बसि पोइ मां राज़ी आहियां ठीकु आहे पर शुमाइला सां वञी सम कर आउं बि राज़ी आहियां पर बिना पघार जे केसी ताईं जेसि ताईं जीअरो आहियां पर शुमाइला जेके तोखे पाण पघार न ॾिए त पोइ लिखत में वठंदोमांव बसि पोइ ठीकु आहे कची निकाह विझी वञ न ई न पहिरीं लिखतूं थींदियूं कागर ठहंदा पोइ निकाह थींदो ईअं थोरे चरियो थो रहियो मां न न ठीकु आहे जीअं तूं चवंदे तीअं कंदासीं पक पोइ मूंखे मोकिलां चङ मतारी फिरी वञी असुल न फिरंदुसि तूं हल त बसि न ॻाल्हाइणो आहे जानू सां चङ वञी ॻाल्हाए जानू हा जानू जी हिकिड़ो बुत हिनखे त विझ फकीर साईं थी वेंदो इलाज कयूंसि था बुत ठाहे सुई हुन मां पाण पियो ठीकु आहे जेको हुकुम
आबदा मां बडू का चाय जा पी त सुरत में अची ऐं वरी डॉक्टराणी खां लिक छुप में दवा वठी अचां। अरे अदी आमना लख दफ़ा दवाऊं लिखराए कुझु फर्क़ न थींदी। जेसी ताईं छोकिरीअ जो बुत न निकिरंदो सही लिंगे न थींदी। तूं न मञे त न मञे, माण्हू भली चवनि रहमत, पर आया रहमत अदीअ खे। अदी रहमत सुबुह मुबारक मञे न। अदी छो न मञींदो? ॿुढलो मुंहिंजो पाड़ू आहे, पढ़ी चुकारींदुसि त पाण ई मञे वेंदो मुबारक। दोस्त बि त अथसि न। हा हा मां थी ॿुढण खे चवां, अज़ ख़ुदि मुबारक खे चवंदो। मासी मासी ज़हमत चई चई त न हालत पुॼायो आहे न कोड़े ॿुढे। तोबा मड़े तोबा, कबर जे कंधीअ ते अचे पुगी आ तॾहिं बि तारनि में पियो थो तुरई ॿुढण। अदी रहमत घटि वधि त न ॻाल्हाए मुंहिंजे नुंहं खे। अड़ी अदी आमना तव्हांजी मर्ज़ी, सलाह त ॿोड़नि जी बि वठबी आ, मां त वरी बि माण्हू आहियां, आयसि तोखे सलाह ॾियण। मुंहिंजी कुबरा खे जिन वतो हो ॿुढण पढ़ियुसि, असली ईअं वते थी हरणीअ वांगुरु घुमंदी फिरंदी, छाला ॾींदी। कुबरा खे कॾहिं थियो जिन? अॼु ई असली घरों पई अचां तोखे सलाह ॾियण। माण्हू भली चवनि ज़हमत, पर आहियां रहमत अदीअ खे चवां। चङो अदी आमना मां हाणे हलाए थी पई। आबिदा चाय पी बचा। बिस्मिल्लाह। थोड़ी मीठी। बस हाणे नथी रज़िया मां अचां थी। करे वञी थी अम्मा? हा पुट। अम्मा अलीअ खे सम्झाए न। छो कुझु चयो अथसि छा? अञा मुबारक ते ॾमरियल आहे अम्मा। पुट हेकर मां आबदा खां थी अचां, अलाए मुंहिंजी धीउ कहिड़े हाल में हूंदी, पोइ मोटी अचां, अची साण सां हिकु कहाणी थी कयांसि। कोन छॾींदई मुबारक अम्मा, वञण अजायो आहे। रज़िया रोकींदा त प्यार रोकनि, आउं बि वञण खां कान मुड़ंदुसि। धीअ मुंहिंजी आंटे में हथ पियल अथमि, साह खे सूर जी सट थी अचे, मूंखे वेहण नथो अचे, ऐं ज़रूर वेंदुसि। तुंहिंजी मर्ज़ी अम्मा। पुट वञी थी मोटां, बसि तूं पंहिंजो ख़्यालु रखजांइ। मां घर में आहियां, मूंखे छा आहे अम्मा? बाबा ज़मानो आहे, घणे घटि वधायूं थी वेंदियूं आहिनि। जी अम्मा। चङो मां अचां थी, ठीकु आहे? तूं वेही दाल ठाहे। अलीअ खे कीअं बेभायां? आबदा मुंहिंजी दुश्मन नाहे, पर हींअर अलीअ जो आबदा लाइ सोचण बि फज़ूल आहे। तू नथो मुड़ी, जॾहिं ॾिस धिडक धिडक कंदो बीठो आहीं। ॻाल्हि ॿुध, ॿुढल फ़क़ीर जी ॻाल्हि मञो, ॿुढल जा थी वीरा ख़ुशि थी वेंदीअ। ॿुढल फ़क़ीर सां जिन भूत सभु मदल थी हुकूमत कंदीअ। जेकॾहिं ॿुढल फ़क़ीर सां सुनहरियो थी वियो माण्हू किसो त बाक़ाइदे ॿुढल में तुंहिंजो त ॿुढल जा जिन भूत में सभु तुंहिंजा। हा हा शिरफा भी हुकूमत पई करे न, डरे कान त नूर न विञाए। छो आयो हेॾे? हां
अली अली असल में बुढ़ल ॿुधाइण आयो। अच्छा दरअसल में छा आहे त अली रज़ा इहो जेको आहे सो यार हथ त कट निड़ीअ मां हथ त कट यार। अरे जी थी करे त निड़ी पटे रत जा गुलड़ा क्या है। अली रज़ा मां आयुसि ॿुधाइण हाजिरा खे त आबदा खे अकेलो न छॾियो, जिन न संदसि जान में वासो करे घर में बचाइण ॼाणी वेठा सॼी उमिरि अड़िजी विझी वियो। भला मां हिते छा कंदुसि तव्हां वटां मुंहिंजो बस अचे। बस ॻाल्हि ख़तम तकलीफ़ गई। हाणे शिकल गुम करे था हल। अली बुढ़ल जाई थो चवे, इहा ई ॻाल्हि पई कयां छॾी सण। हाणे तूं बि इहा जिननि वारी शक्ल गुम करे था बीठो छो आई? ॿुधे न हल हाणे ॻाल्हि ॿुधो, अची हिकु तावीज़ जो महिमान मां वञा थो, बाक़ी तावीज़ मां ज़रूरु कंदोमांसि। हल हाणे फूफी गाड़िया अम्मा आबदा ॾे वई रज़िया तो जेको रात इशारो ॾिनो कहिड़ो? को तोखे तंग थो करे ऐं मेरी नज़र थो विझे, किथे इहो बुढ़ो त कोन्हे लिकाए जाए न? सही सही ॿुधाए। न न लिकाईंदसि छो ऐं छा जे लाइ? न पर मूंखे ईअं थो लॻे अली फॾनि फसादनि ऐं वेड़ा वेड़ा वीरान करे छॾिया। घर कहिड़ी ॻाल्हि आहे? फेटाड़े ऐं फिकावत खां पंहिंजी खड़ा संभालजे त सुठो आहे। मतलब त तूं वाकई नटाई थी। ॾिस न अली हिकिड़ो ई त आहीं सहारो, सो बि मूं लाइ त अञा निटरण आई। तंहिं हूंदे बि नथी चाहियां त असांखे वधीक चहक मिलनि। त बुढ़ल घर ओरांगे तोखे तंग थो करे। बुढ़ल जहिड़ो लाटू बोराइण सवलो आहे रज़िया? नाहे सवलो अली, ज़िदावतूं ज़लल आणींदियूं आहिनि। असांखे अकेलो आवीअ में न उछल। मां बि तव्हां सां हूंदुसि, बाक़ी बुढ़ल जहिड़े लाटू खे डोर विझी फेराएमांसि न त बांधी टपी पोपीअ पहुचंदो। तुंहिंजो कहिड़ो कसूर अली? असांजी किस्मत में ई रण जा रोलड़ा ऐं किरब जूं काथियूं टुंबियल आहिनि। हामिद तेरे जी गफ़लत ज़ाहिर थिए न त काती खण, तुंहिंजी काती मुंहिंजी निड़ी। ओ मुंहिंजी माण जो ॾींहुं हूंदो जो मां तुंहिंजी मंदी बि सोचां। ज़हर थी परे जी ॻाल्हि त अमां कूड़ थी ॻाल्हाए। तुंहिंजी दिलि ते कटर में हाणे लाइ कयो हूंदे रसूल जाने साईं लतीफ़ जो कसम आहे मूंखे। कसम न खण महरू। मां तोखे कीअं वेसर ॾियां? मां दुश्मनियूं करियां या ईअं सोचां बि त पंहिंजे साह लाइ सिकी मरां? पंज छपर छा ॾियण न खपे न? मां वे खाई न मरां? दिलि सां थी चवीं? मुंहिंजी जीअ में झाती पाए ॾिस हामिद, तूं त कॾहिं ॿारो बि न ॿोलियो, मूंखे उफ़ बि न कयो। सदाई तो जीअ में जाई ॾिनियूं आहिनि। मां तोसां कीअं कंदसि? अलाए माण्हू पंहिंजे चवण ते बि वरगराजी सजे थो। न हामिद न, तूं त मुंहिंजे करे पंहिंजी माउ खे पुटी ॾिनी। उनजी ज़ोर पाण ते मूंखे न मारियो न मूंखे कॾहिं छिड़बियो, पोइ बि मां एतिरो किरी पवंदसि हामिद? मूंखे कॾहिं कोन सोचो ईअं कंदी आहे। बंदूक खणी उॾाए छॾ मूंखे, पर ईअं न चए। नज़रुनि में किरण खां त मौत भलो हामिद, मारे छॾ मूंखे, पर इन नज़रुनि में न किराए मूंखे। तूं एॾो वॾो अमल कयो, मूं हथ खयो तो ते। मूं ते हथ भली खण हामिद, मां तुंहिंजी मिल्क आहियां। ॾिस मूं त हथ न खण, ये पोती पेरनि ते थी रखाए। हक कर, पक करे पोइ कदम खण। जेकॾहिं पक थी त तूं वाकई ईअं कयो आहे त उहो ॾींहुं आख़िरी हूंदो तुंहिंजो हिन घर में। बिला शक हामिद, जे डोही में ॼाण त सीर वाहे मूंखे उछलाए छॾजां। मुंहिंजो माफ़ करो ते। कुबरा जे तू न रोकी सा न त असुल पूरी हुजा। हाँ जे यो डंडो लगे आ त सिर वने आ मुंजो। भाॼी तूं वाकई बि गिटीअ में वई हुई छा? हाँ अम्मा आई हुई। छो? मां आहे बंद पई आहियां, रुआ के सट खादिस हली आई मिलण ला। मूंखे कहिड़ी ख़बर त चाची रहमत ॾिसे थी ॿुधाए थी ॿुढे खे, ऐं उहो वरी जंग खे लिखणंदो डंडो। शुक्र आहे भाॼाई अलाह अमुन ॾिनो जो मुड़ी वियो अधो। हाँ माण्हू खॾ खोटींदो ॿिए लाइ, किरंदो वरी पाण आहे। कंहिं खॾ खोटी आहे ॿिए लाइ? कुझु न, बस तूं हिन ॻाल्हि तां लही वञ। मूंखे त तुंहिंजो ॾुख थो थिए। मुंहिंजो ॾुख? हाँ
अम्मा भी पूछे पई त कुबरा के जिन आहे छा। तो सची त न केस न? न चरी आई छा, सची कीअं कंदसि। बाक़ी जेको न तो ड्रामो कयो आ, लॻे ईअं तो चईं वाकई तो के जिन आहे। हाँ भाॼाई, जे टीवी ॾिसण वारा बि ॾिसंदा न त मुंहिंजे ड्रामे ते हैरान थी वञनि हा, इएं न? जाइब कुबरा। बस भाॼाई, माण्हू ज़िंदगी बचाइण जे चक्कर में हथ पेर हणंदे अलाए छा मां छा करे वेंदो आहे। ॿुध भला, जेकी कुझु मूं चयो मां सो त कोन विसरियो अथई न? वो वरी कीअं विसरंदसि? चङो, हाणे तूं हीअं कर, वञी अंदरि लेट, अचे ॾिसे न चाची रहमत या ॿुधो, वञ जल्दी कर। हाँ सही है। आपदा तू हेठ वेठो जामा तख्त ते सब खटू खाली पई वई ऐं तू हेठ। अम्मा कंहिंजा हथ पेर ॿधी मच में उछलाइजे, ये पोइ वरी हुन खां पुछिजे त सही छो। अॼु तूं ई सम्झाइसि, मां त घणो ई थी चवांसि त खट ते वेह, पर हीअ ज़िद त लहे ई नथी। को सबबु बस मां दिल चवे त खट ॾिस मां न, भागन में भोगण लिखियल हूंदो त पोइ दिल चवंदी। आपदा तूं ख़ुशि त आहीं? ॾाढी ख़ुशि आहियां मां तुंहिंजे घर खां बि। हिते पिंक ॿधल आहे, जिन सॼो ॾींहुं पई लुॾा, पिंक त मस्ती लहां त खट ते विछायल सेज ते ॾिस मां, पट ते पेर ई नथा रखनि। चरी पई त पट ते आई, वरी चई थी त पट ते पेर नथा रखण ॾियनि। बस अम्मा, प्यार में अची पट वसायो थी। तव्हां त सुखिया आहियो न? असांखे छा थींदो, ख़ैर साल ई मोटी आयो आहे। रज़िया कीअं? ख़ुशि आहे। तूं पंहिंजो ख़्यालु कंदी कर। पंहिंजो ख़्यालु अथनि अम्मा, पर हाणे तूं वञ। किथे 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 खे छॾंदी? तूं हाणे पंहिंजे घर वञ। वञा थी घर। हदी आमना, मुझे थी जी पारत थई, मुझे आपदा मुझे लाडली थई। किस्मत कशालन में विझी छॾियो अथसि। तूं उल्को ई न कर हाजरा, हीअ मुंहिंजी नुंहुं धीउ आहे, पर अली रज़ा खे इहो न जुगाए त दुश्मनो करे हिन ते बुद्ध विझराए। अली रज़ा हाँ दी, तॾहिं त गरी कंदा थी वई आहे। चङो दी आमना, मां वञा थी। भारत ताईं मुंहिंजी धीउ। जन्म जन्म खां जन्म कहानी तेरी दुनिया तेरी पुरानी एहसास सिंधु जे जरते गिरना सुहसन पानी अची वेंदो पेरनि ते। छा थो चवीं? मट कर कहन मथो कचो मातम शुरू कयो अथई मुंहिंजे घर में। छॾा मां, तूं थली मानी खणी आहे, बुख लगी आहे। हू आहे न नए सिर हलियो आहे जंग जोटण, ऐं तूं टेक थी वठी हिनजी। केर? अली रज़ा? हा अली रज़ा। ॿुध, हू तो वटि घटि ताड़ींदो ऐं वझ वठंदो मुंहिंजे लाइ। तकड़ न कजांइ अबा। हा तकड़ कोन थो कयां, तुंहिंजी मानी खणी आहे, हल तकड़ थो कयां। हू मुंहिंजे लाइ ॻोल्हींदो वटि वझ।
छो अबू न खपेव छा मुंहिंजी? इहो हर वक़्तु तानू न ॾियो मूंखे। ग़लति न सम्झो अबू। नथी खपे तुंहिंजे मूंखे इस्तीफ़ा मोकिले ॾे। हा ओचितो एॾो वॾो फ़ैसिलो जेको चयमि सो कर तूं। वरी बि पतो त पवे इंतहाई कदम छो था खणो? शादीअ जे लाइ। शादी? कंहिंजी शादी? पंहिंजी बि त तुंहिंजी बि। जी? हा पहिरीं मुंहिंजी शादी थींदी तुंहिंजी थींदी। तव्हां शादी कंदव? हा पंहिंजी शादीअ खां पोइ तुंहिंजी बि शादी करणी आहे। तव्हां पंहिंजी उमिरि ॾिठी आहे? छा छा मुंहिंजी उमिरि खे कुझु बि न। इहो मुंहिंजो फ़ैसिलो आहे मुंहिंजो। मूंखे एतिराज़ आहे अबू। तूं केरु थींदी एतिराज़ करण वारी? जे तोखे एतिराज़ जो? मां को दुकान जो वखरदन आहियां जो जे वक़्तु दिलि घुरेव निकाल करे छॾियो। हा वॾो आहियां तुंहिंजो पीउ आहियां। केॾी महिल जहिड़ो फ़ैसिलो चाहियां उहो फ़ैसिलो करे सघां थो। मूंखे तव्हांजो इहो फ़ैसिलो बिल्कुलु क़बूल न आहे। शुमाइला मूंखे मजबूर न कर। मूं तय करे छॾियो आहे मुंहिंजी शादी कुबरा न थींदी ऐं तुंहिंजी बिना पघार जे इन ॿुधण नारा कराईंदी। ओके? रज़िया खे ढर ॾे हिकु शुमाइला सां फर्द ॾे। अब्बा इब्राहिम राज़ी थी वियो छा? हा ऐं हूअ ॾाक दरियाणी शोमाला? शुमाइला बि राज़ी थी वेंदी। यार हिकु ताबीर जी महिमान आहे। पिड़ा से इब्राहिम राज़ी आहे त शुमाइला राज़ी कीअं थींदी? एवज़ में छा थो ॾेसि? कुबरा? अरे अब्बा कुबरा जी शादी तूं इन टोड़े खख सां कदे? अदी मुरादी वारो छोकिरो छुटो? मासी मुरादी जेका आहे न कुबरा जे जिन खां पोइ भाउ करे वई आहे। तो वटि आई हुई छा अब्बा? हा मूंखे चई त जिन मतिलबु कोन वठंदो जिन कमु अचे वियो। पुछी ॾिसांसि। पुछंदी वरी छा? अरे अब्बा पक करण में छा आहे? अमा लाचार वरी कहिड़ो आहे? सुखियो घर अथसि सुखी वञी थींदी ऐं पघारदार शुमाइला मुंहिंजो घर। अरे अब्बा ॾंद चप खाई वञी लॻो आहे ज़ुबान खे। हाणे इन खे इहा छोकिरी क़बूल कंदी कुबरा? अमा इन खीर दहायक आसिफ खां बि इब्राहिम वियो। छा रखियो आहे आसिफ में? न्याणियुनि जा रिश्ता न्याणियूं न माइट तय कंदा आहिनि। अमा ॿुधण पुट माण्हू चवनि ज़हमत पर आहियां रहमत। अबे खे चवां पर वरी छा? ठाहियो भला अबा पर खे छॾ। हाणे इहो ॿुधाए त कॾहिं उथारींदसि? घणो करे ॾींहं ॿिनि में। अमा भले हाणे छा थींदो? थींदो वरी छा? तूं मुआरे ॿुधायल उसके ते अमल कर। तूं ॻोढ़े खख इब्राहिम खां जी ऐं मां वरी पहाज खां पाणी। ईअं करणो पवंदो। अमा हिकु ॻाल्हि पुछां? हा बा पुछ। इहो ज़हर वाकई महिरबानी थो? हा बा मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो वञी रंधणे में भाॼी मुंझंदे। पक्का मां? हा बस सोढ़ा न पक। असुल अञा हंडी में विधाई बेर मथो मां पहुची वियसि। वञण सां असुल हथ मूं खसे ॿधुमि पोतीअ जे पलांद में। अमा इहो ज़हर आंदी किथां? मेरू त घरां निकिती ई कान्हे ऐं मथे से तो बंदिश बि विधी आहे। हाणे कंहिंखे त चयो हूंदई कंहिं त आणे ॾिनो हूंदुसि न। कंहिं न कंहिं जी ख़बर पवे त मां उनजी बि ख़बर लहां। अब उन खे त ॻोल्हणो पवंदो। अमा ॿी ॻाल्हि सम्झ में न आई आहे अञा। उहा कहिड़ी अबा? अमा मेरू कॾहिं बि मां घटि वधि न चयो आहे। अञा बि उनजो पासो वठंदो आहियां। पोइ मूंखे ज़हर छो ॾींदी? अबा ज़ाल ज़ाल सां त ख़ुदा पुॼे। तूं त भरोसो थो करीसि न। तोखे न त मूंखे ज़हर ॾियणु चाहींदी हूंदी। अमा अम्मा छा? अबा तोखे न त मूंखे मारण जो इरादो कई। तुंहिंजी माउ आहे न ॻाल्हि त साॻी थी ॾोही त थी न पुट। अमा मुंहिंजो त दिमाग़ ई कमु नथो करे। अबा तुंहिंजो दिमाग़ कीअं कमु कंदो? पटियूं तोखे अहिड़ियूं पढ़ाईंदी आहे। वॾी खिड़ेबण ठही नाटकण ठही मां ॿुधायां तोखे। हा चाची वात बंदि कर। चाची फीणा जी थेलींदी वरिती ऐं हामिद ते सम्झे थी जादू करे बसि सुख जी निंडूं कंदसि। मां चाच करणी पवंदी त हिन पुड़ी किथां आंदी ऐं खेसि आणे के ॾिनी? हामिद मोजी बि त ॻाल्हि
हामिद मुझे यकीन कर इस हामिद तू यकीन कर तो जेस ताईं मुझी शरीफा वैन में आना होते तेस ताईं वाकई तू भी न वेंदी परे जीता अम्मा जेका ॻाल्हि तो कई आहे न मुंहिंजी दिलि नथी मञे उनजी सहमत बि चयो पे यकीन तो मूंखे बि न थे आयो पर हाणे कीअं थी यकीन करे रज़िया आपदा जो हाल हींअर अखियुनि सां ॾिसी आई आहियां मुंहिंजी बचड़ी मरणी हालत में आहे अम्मा इन जो सबब को ॿियो बि थी सघे थो न मूंखे नथो सुझे को ॿियो सबब आमना भी यही पे चयो लोग छा बि चवे अली अहिड़ो थिए मुंहिंजे अकुल में नथो अचे हाँ छो नथो करे सघे वो मुबारक सां दुश्मनी में करे सघे थो दुश्मनी मुबारक सां बुत विझंदो आपदा खे खोड़ो ई नथो लॻे अम्मा रज़िया वो जज्बात में कुछ भी करे सके तो आपदा जो न सही अली तो मुझे भी ख्याल न कयो कान बचंदी मुझे आपदा छा बि चवी अम्मा अली रज़ा जेको आपदा ते साहत हो वारे सो बुत विझंदो आपदा खे न तो वही ॿिनि टिनि ॾींहंनि में आपदा खे छा थी वियो आहे जो मरण जहिड़ी थी वई आहे रज़िया मुझे मथो हाणे कम नथो करे अलाए मुझी धीअ खे छा थी वियो भी आपदा के बुत तो वेठो आ छा आपदा के बुत आप भी तो चलो थियो ई जा कदा मां पंहिंजी धीअ खे बुत विधा होश में नहीं तू छा थी समझी मुबारक का घट भूता संदस रूह के रहड़े रतो रत कयो हूंदई ऐं उन जी ज़िम्मेवारी तूं ऐं मूंखे अली रज़ा शाबाश ये तो मुझे लाए तो चवी ये वक्त स्टॉप अली रज़ा होश कर दिस रज़िया कुटी भी मुझे लाई है थी सोचे इन्हें का बेहतर यो तो मुझे पांच गोली खड़े छड़े अली रज़ा अब तो मुझे आसान में आए वेल में आए कान बचनी मुझे आपदा ऐं वेल में बि तो वेठो आहे पुफी ऐं मां हाणे वञा थो उन खे वेल में विझण जंहिंजे वेल में तो आपदा खे विधो आहे अली अली आप तो मुझे अली कने वजे अम्मा अली खे रोकियो अम्मा अरे यार